سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة أما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد صدق الله مولانا العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد काबिल सद एहतराम उलमाए किराम ऐ हाज़रीन जमात चन्ना स्टाफते शेखुल हदीस उस्ताजुल उलमा मरहूम साईं अब्दुल हई चन्ना रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में अज असा 12 शाबान 1445 हिजरी जुमुअतुल मुबारक के मौके ते अल्लाह जे घर में कुरान पाक जे बुधण जे नियत से ऐ नमाज पढ़ण जे नियत से गड थिया। दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत असा समूरन के जिया अज पंहिंजे घर में गडु कयो आहे ईअं जन्नत में भी गडु करे।
जन्नत को वो घर आहे, जन्नत हिकिड़ी उहा जगह आहे जंहिं जन्नत जे घर जे लाइ माण्हुनि खां जेकॾहिं हक़ीक़त खे सम्झनि त ही बंगला, ही महल, ही माड़ियूं, ही सोन, ही दुनिया जा खाधा पीता विसरी वञनि। थोड़ो आस्ते, सुभान अल्लाह सही, आस्ते। मुंहिंजी तबियत ॿियनि ख़तीबनि खां ॿिए तरह, दिल में सुभान अल्लाह नारो बिल्कुलु न, हथ कोई खां बि न खणाईंदो आहियां मां, बसि तव्हां ॿ ॻाल्हियूं ॿुधो, अल्लाह बरकत करे। आमीन भी आस्ते चो। जन्नतुल फिरदौस हिन कुरान पाक में आ त रब ईमान वारनि जे लाइ तैयार करे छॾियो। ईमान मजबूत, अमल सालियो, हिन दुनिया जे अंदर रोज़ो रखे, अखियुनि खे रोज़ो रखिराए, कननि खे रोज़ो रखिराए, ज़बान खे रोज़ो रखिराए, हथनि जो रोज़ो रखे, पंहिंजे दिल दिमाग़ ते कंट्रोल करे, मौत जे अचण सां ई इहो बानू जन्नत में आ। पंहिंजे लेखे त क़बर में आ, पर इहा क़बर जन्नत जे बाग़नि मां भाग। समझदार दोस्त वेठा हो, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ। ये तो मुड़ंदा ही कोन हुजे आ मुफ्ती अब्दुल रहीम पठान तो पोइ हे मंज़र न हुजे आ। मुंहिंजी मजबूरी आहे, हीअ मखलूक हूंदी मूंखां वाइज़ न हलंदो। हे सभु ॿार होॾे मोकिलियो, हिम्मत कयो, हिन को मोबाइल खसियो छोकिरे को। मां मोबाइल जो आशिक़ न आहियां बाबा, हिन सोणे खे ॿुधो, हलो हलो मुंहिंजा मिठा बच्चा, हलो तव्हां हाणे वॾा वॾा अॻे अचो, या कलाकु खनि उस बर्दाश्त कयो त जीअं हिननि खे वरी हिते मौक़ो न मिले। नंढड़ा बच्चा आहिनि, प्यारा बि ॾाढा आहिनि, हुनखे हिन माहौल जी ख़बर न आहे, हुनजी मजबूरी आहे। अॼु अवां समूरा पंहिंजी दिलि में इहो इरादो रखी छॾियो त जबल लुॾी वञनि, पहाड़ लुॾी वञनि, असांजो ईमान न लुॾे। अल्लाह करीम फरमायो, इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, भली गरीब हुजे या मिस्कीन, मजदूर हुजे या हारी, नौकर हुजे, कमाए करे खाइण वारो गरीब हुजे, पर उन जो ईमान अहिड़ो कमाल दर्जे जो आ, ईमान अहिड़ो मजबूत आ जो वेलो मिलियो, ॿियो वेलो न मिलियो, तॾहिं बि रब जो दर न छॾींदो। हिकु फाती बीमार, ॿ बीमार, तॾहिं बि अल्लाह जो दर न छॾींदो। कॾहिं फसल भलो लहंदो, कॾहिं कसो, त बि अल्लाह जो दर न छॾींदो। कॾहिं 10 साल गुज़री विया, पुट जी औलाद कोन थींदी, त बि अल्लाह जो दर न छॾींदो। इन बाने जे ईमान जो बयान अल्लाह कुरान मजीद में कयो, इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात लहुम जन्नातुन नईम खालिदीन फीहा वअदल्लाहि हक्का व हुवल अज़ीजुल हकीम। बेशक जन ईमान मार्ज़ो कया त ही बंगला, ही माल तुझे घोटकी जिले में खानन जा, भोतारन जा, ये जन्नत जे हिक सिर जी रकम भी उन बंगले जी मथे आ। छो त उन बंगले में हिक सिर सोन जी हुंदी, बी सिर चांदीअ जी हुंदी, गारो मुश्क अंबर जो हुंदो। हिकड़े खान के वडेरे जो बंगलो ॾेखारियो जंहिंमें सिर सोन जी लॻल हो,
कलमे पढ़ण वारो अज़ीज़ो दुनिया जे काफ़िरनि जा ठठ ॾिसी दुनिया जे काफ़िरनि जा ऐश आराम ॾिसी करे तव्हां तकड़ न कयो। जेकरे मां इन क़ुरान मजीद के खोलिया तो इन क़ुरान पाक में एक औरत एक माई साहब जो बयान आ जेका दुनिया जे सभिनी बादशाहन जे बंगुलन को वधिक बंगले वारे बादशाह जे घर में रहंदी जेका दुनिया के बादशाहन जे औरतुन का वधिक वडे वडे बादशाह के घर में रहंदी ही जो नालो हजरत आसिया हो फिरौन जी घरवारी ही जो बंगलो ए महल एतरो वडो हो जो पाकिस्तान हिंदुस्तान अरब सभिनी बशान जा बंगला कर गड पर फिरौन जो बंगलो मथे उन महल में रहण वारी एक औरत एक बादशाहजादी एक रानी ईमान एड़ो आंदो जो अल्लाह करीम के पैजी बानी जो ईमान वणी हो रब कुरान मजीद में मिठे मुहम्मद ने मोकलियो कुरान भी होंदो हजरत आसिया जे ईमान जो बयान भी होंदो। थोड़ो हेडो ईंदो अल्लाह बरकत करे थोड़ी उसड़ी लगंदी असा पान पे दुआऊं घुरियूं जॾहिं हिकु महीनो पूरो सिज नज़र न आयो सीउ त माण्हू चवनि ब्याला सिज ॾेखार त कणका पचनि नथा सऊं थधी चओ सही असां नथा सही वरी जो वडो माल थो अचे दुनिया तो वह भी दिमाग खराब थी करे छोरा अची था पैसा उडारन शराब जो बोतला नाचणियों नाचना शादियुनि में इको साउंड वडियूं वडियूं गायणियूं 2-2 लख रुपया उन जी फीस उहे घुराए वरी जे सुनियूं तरड़ो आ तो वरी वेठो तो अल्लाह जी गिला करे आए जाडों ताडों वैलो हिय कर तो होडे बीठो आ हिय कर तो होडे बीठो आ केड़ी शय ते टिक बदंदासे खबर ही ना कई कई मानव के वडो दौलत माल हजम थींदो न तो दुनिया माल जे करे जेके डो अछन पिया न अर्श डकी वने पर खुदा राहमी ना जेको रहम तो करे ता बुधो हुंदो दे हफ्तो 1.5 अगे में कोट बंगले जे इलाके में 5 सालन जे बचड़े के टुकड़ा टुकड़ा करे छड्यो जंग होडे पईया मुंडी होडे पईया हथ होडे पियो 3 ॾींहं लभे को न पियो 3 ॾींहंनि खां पोइ लाश इन सूरत में मिलियो जो अंदरों जेके उज़वा जेरा जेकर उहे बि निकतल काथे दुनिया पहुचायो आ कातिल भी पकड़ण खां पोइ ॿिए ॾींहुं एसपी फुल फ्राई करे छॾिया कुत्तन जेड़ा उन जा मोहा जो जनाजे में वजण ला तैयार कोन हो अज असां जी हालत या है तो 5 रुपया ने पैसन ए लालच जे करे असी इस इंसानी बच्चन सा भी कोन पे माफ कयो अल्लाह जो खौफ कयो रब बेपरवाह ए बेनियाज अमेरिका के भी मथे में हवा या इसराइल लगे असा फलस्तीन के मिलिया मेट करे छो हाणे को नालो वठण वारो कोने इंशाअल्लाह सिज बप्पा है दुनिया रब तहां जी भी रब दुनिया के हशर दिखारी जड़ी तहां जे बच्चन में चीका और चीखा होंदियो खुदा पूरी दुनिया के दिखारींदो आमीन चो समूरा अर्ज़ पे कयो इन्नल लज़ीना आमनू वअमिलु सालिहात बेशक जन मानुन ईमान आंदो ईमान जे करे कामिला तो मौत का आगे में अल्लाह जन्नत जी मुबारक दो दे या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मरज़िय्या फदखुली फी इबादी वदखुली जन्नती शामिल लिखो जैसी तई पान खत्म आ जा रहे हो
7 जुमा, चालीहा, टीजा, कांधपा, मौलवी अचन, तालिब अचन, दुआऊं घुरन बाबे साईं जे लाइ त रब उनखे जन्नत ॾे। ही क़ुरान थो चए त तोखे जीअरे बि जन्नत जी मुबारक अल्लाह ॾींदो जेकर हिन सोणे जे चवण ते हले त। पंहिंजी मर्ज़ी हलाईंदे त पोइ मामलो वॾो आहे। सरकारी कानून आहे पाकिस्तान में, आहे गैर शरई त ट्रैफिक हलंदी खॿे पासे ते। कहिड़े पासे ते? हाणे मूं जहिड़ो सूफ़ी टूल प्लाज़ा टपी ऐं चवां त मां न सॼे ते हलंदुमि, असांजो मसइलो सॼे ते हलण जो, वठां बि विच त पोइ छा था सम्झो त ख़ैर थींदो। हिन मुल्क जो हिकिड़ो कानून, अंधो कानून, उन जी ट्रैफिक जी ख़िलाफ़ वर्जी थो करे त मौत जो ख़तरो आहे। अल्लाह जे क़ुरान जे कानून जो हदां टोड़ींदो त अॻिते सम्झो छा था त नतीजो छा निकिरंदो। शराब खोरी, ज़िना खोरी, जुआ, भत्ता खोरी, परावन हक़नि ते धाड़ा हणण, परावन मालनि खे खायो, अटकल करे, चालाकी करे, तोर माप जी ठगी, कांटे जी ठगी, जिन्स में मिलावट। हिकिड़ा फैसलनि में पूरी शायदियूं पिया ॾियनि, हिकिड़ा न्याणियूं दुनिया जे अंदरि विकिणनि पिया। अञा अॻिते नज़र कयो त ॿुधाईंदे हया थो अचे ख़ुदा जा घर मस्जिदूं बि महफ़ूज़ न आहिनि, यूपीएस न आहे, बैटरी न आहे, सोलर प्लेटूं लही वयूं, मस्जिदुनि जा सामान खयूं, चुंकियूं भरियूं पिया वञनि। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे या घुमण जो? ख़ुदा जा घर असांजे ईज़ाव खां महफ़ूज़ न आहे। जनाज़े में, शादियुनि में, मस्जिदुनि में, जलसनि में मोटो ऐं घटि खां पोइ ॾिस त खीसो ख़ाली आहे, मोबाइल कोन्हे, बटूं कोन्हे, चंपल कोन्हे, मोटरसाइकिल कान्हे। इन ज़िंदगीअ खां त तुंहिंजो अंदरि वञण ज़मीन में भलो हो। ॾियण वारो केरु आहे? सभु चओ अल्लाह जी ज़ात। तोखे रिज़्क़ वधाइण जो शौक़ु आहे त रिज़्क़ वधे, शौक़ु इहो आहे त रिज़्क़ वधे, बरकत पवे, कंहिंजे दर जो मुहताज न था त पोइ माण्हुनि जे ॾस ते न हल। हिन क़ुरान बि हिकिड़ो ॾस ॾिनो आहे। क़ुरान पाक में अल्लाह से फरमायो मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालहा। हिकिड़ो अमल कर, हिकिड़ी नेकी करे त रब उनखे ॾहूण करे तोखे ॾींदो। निमाज़ हिकिड़ी 10 थी वञनि, नफ़िल हिकिड़ो 10 थी वञनि, 1 रुपयो अल्लाह जे नाले ते ख़ैर कर त रब 10 दुनिया में ॾे, 70 आख़िरत में ॾे। के बुखे खे खाराए, के उञे खे पियार, के उघाड़े खे कपिड़ा पाराए, के बीमार खे दवा ॾे। सिज न लहंदो, ॾहूण रिज़्क़ अल्लाह तोखे ॾेई छॾींदो। कर इहो वापार बि। हुन वापार में जेका असां धोखो, ठगी ऐं मिलावट कयूं पिया, इन में बरकत न थींदी। छा पई थी पए? हाली जेकॾहिं 2-2.5 लख तोखे 6 महीने में बची बि पिया त वरी 8 महीने में उहो झूठो ईंदी जो उहो त वेंदो पर मूर बि वेंदो। जंहिंखे दुनिया दौलत ऐं ज़िनाऊं करे, शराब पीआरे ऐं जुआऊं खेॾे ऐं घर जे अंदरि गंदा नंगा फिल्म हलाए ऐं ऐश करे ऐं सुबुह ऐं दुनिया जी ज़िंदगी खबी सॼी गुज़ारे, इहो माण्हू मौत खां अॻु में इन जी ज़िल्लत दुनिया ॾिसंदी। मां दावा सां थो चवां, जंहिं रब जे दर ते आया हो, जंहिं रब जे घर में आया हो, जंहिं क़ुरान पाक जे ॿुधण लाइ आया हो, इहो क़ुरान जो चए वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु मुराद फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि बिन ली इंदक बैतन फ़िल जन्नह। अवां मूंॾे ॾिसो, मां अवां ॾे ॾिसां। अल्लाह तव्हांजो अचणु क़बूल करे।
शाबान जो बियो जुमो आ ब जुमा बाकी इन पो अल्लाह जे फज़ल सा खैर व बरकत सा रमजान शरीफ अल्लाह सबूरन के नसीब करे। वाह मर आसिया तुझो ईमान बादशाह ज़ादी रानी चीचन जो आंगुरियों पेरन जो आंगुरियों नकुए कन्न सोना जेवर परल रेशम जा जोड़ा रोज पई 5-8 वगा मटे नौकरियाणियों हिकतन बदन सवन जे तादाद में वडा बागीचा वडा पार्क वडा बंगला वडियो अंदर पानी जो नहरू वडा हिंदोरा लुडण जे लाए उन मल में रहण वारी हिकड़ी माई घोटकी जा गयूर कलमे पढ़ंदड़ मुसलमानो तवा हित भी अमीर दुनियादार डिठा हुंदा पर फिरौन जी दुनिया कारून जी दुनिया इन सभिनी को मथे ही इन घर में रहण वारी औरत कलमू पढ़ियो ईमान आंदो हजरत मूसा नबी जे मथों कदम कदम सुरी जो जमायत बीहंदी थी वने डांब न थे गंज जगह थोड़ो छड़ो सोना थींदो तो बीठल सब वेजी विंदा अगे भी अचो भली अगे अचो बीठल दोस्त बस टाइम तो धिकजी आयो आ थोड़ी तिड़को वठो वरी नमाज तो भी अंदर थींदी तवज्जो कयो तो मार इन अमर जे ईमान तो दुनिया के कुर्बान करे छड़े असा जो ईमान तो भुगड़न बिस्कुटन मानियत हलियो विंदो उलमा लिखो हजरत आसिया के कलमू नसीब छो थियो हेडे नजर कजो रहे फिरौन वटि खाए फिरौन वटि न वाइज बुझई न तकरीर बुझई न को बयान बुझई या माई साहब अंदर बंगले में ईमान के आंदो बुझाया अब बुझंदो उलमा लिखो हजरत आसिया जेको हजरत मूसा की गोद में वठी और हजरत मूसा के पंहिंजो प्यार दिलो मिठियूं चुमियूं ॾेई भाकुर पाए बच्चो समझी करे ऐं उन जी ख़िदमत की फिरौन के भी हकल की तो मता इन बच्चे के हथ लातो थी रब के इन माई साहब जो इहो ईमान एक नबी सां मोहब्बत जो वणी वई त रब बदले में कलमो ॾिनुसि। मां हिकिड़ो जलसो करायो मौलाना मुफ्ती महमूद असल साहब पंहिंजे शहर में नवा मुस्लिम जन कलमो पढ़ियो उहे घुराया इन जे करे जो असांजे शहर में टे नौजवान मुसलमान थिया उन ख़ुशीअ में हिकिड़ो जलसो कयो पोइ उन्हनि खां पुछा कईसीं त तव्हां स्टेज ते ॿुधायो त तव्हां कलमे जे लाइ कीअं आमादा थियो कलमो छो पढ़ियो एक नौजवान चयो न बुध में वाइज न तकरीर न के आलम सां दोस्ती सुबह जो 9 बजे दुकान खोलींदो में 7:30-8 बजे तड़ो करे नाश्तो करे कपड़ा मटे और विंदो में बाजार में सो जी मां तैयारी कई तड़ जी वाशरूम में वयम टाप जो वाशरूम हो टाइलिस मार्बलू लगला टंगड़ियों टंगला वनी चोलो बोलो इन में टंग में तैयारी शुरू कयम ते को इखबार जो टुकड़ो पियो इखबार इने के पाण पढ़ंदा वो टुकड़ो जो मां खयो तो पो छा भी उन में लिखल हो पर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो भी उन में लिखल हो पो के मानव जो नालो हो या को मजमून हो पर नबी साईं जो नालो उन में होयो मां जो पढ़ियो तो मां जो मुसलमानन जो नबी आ वडी हस्ती आ ओ एक दफो न 4-5 दफा पानी में साबुण में कढी करे चुमी चपन ते दई और पंहिंजे खीसे में अगे में हिते रखी छज में आई पोचम ताणे तड़बड़ करे पो कपड़ा मटिया तड़ करे जी मां लिंग उगी ए कपड़ा मटम जी चोलो पातुम ती मां पाण के मुसलमान पे समझा सही मुफ्ती साहब अल्लाह तहां जे अबे जे कब्र ते रहमतों करे
वॾियूं ख़िदमतूं आहिनि चन्ना बिरादरीअ जे आलमन ऐं बुज़ुर्गनि जूं जन इन स्टाफ ते हे मर्कज़ क़ाइमु कया। इन्हनि मर्कज़नि जे करे अॼु चन्ना पंप ते ऐं स्टाफ ते पूरे पाकिस्तान जा माण्हू ब्रेक पिया ॾियनि हिन सोने जे चाहे हलो त हुते पियो ओ रहीम यार खान सादिकाबाद को वॾी गाॾियुनि वारा ब्रेक उते ॾींदासीं। इहो हिन क़ुरान जे सदको मदरसो खोल मस्जिद ठाहे ख़ुदा जे घर खे आबाद कर तूं बर में कढ जो रब उते बाज़ारियूं न करे थो चइजाए। असां माण्हुनि सम्झो ई न आहे त मदरसा छा आहिनि आलिम छा आहिनि। चोलो पात में नाश्तो ॾिनो वणे कोन पियो छा थी वई घर वारनि चयो अगरि ख़ुशि चङो भलो वए चए बसि मूंखे सम्झ में नथो अचे दुकान ते आयुमि हिकिड़ो दोस्त हो मुस्लमान चयोमांसि आहे को रस्तो चे कहिड़ो कलमू पढ़ायल ई किथे हुन चयो हल गाॾी छा कयूं गाॾी थी वई दर बंदि चाबियूं ॿाबियूं खीसे में खयूं सिधो गोल मस्जिद मरहूम उस्ताद कारी मोहम्मद इस्माइल अल्लाह उनजे कब्र ते करोड़ रहमतूं करे बसी पारा उन वटि मां बि पढ़ियो उन ज़माने में कलमू नसीब थियो ईमान नसीब थियो न वाइज़ न तकरीर न जलसा न तबलीग मिठे मोहम्मद जे नाले जो अदब चओ मिठे मोहम्मद जे नाले जो दुरूद चोरी तो पढ़ो ॾाढा सब पढ़ो सजो पिंडाल गूंजी पए खबर पए तो तवी जागो था अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। मूं वटि त बयान करण जे लाइ लफ़्ज़ न आहिनि जो मां अॼु तव्हां जे साम्हूं अर्ज़ु करे ऐं ॻाल्हाया। हे रसूल पाक जे नाले जी मुहबत सां हज़रत आसिया मूसा नबीअ जी इज़त कई रब कलमो ॾिनो। हाँ सही मुझे मदरसे में तकरीब हुई कुछ वक्त अॻिम जी ॻाल्हि आहे वॾा बुज़ुर्ग आया हज़रत से हाले जी शरीफ वारन फरमायो तो वडी परेशानी तकलीफ मुश्किल समझो तो ओ तार थी वही दुआ छो थी कबूल थे उन माल तवा के मदरसे में वनी नबी पाक जो दीन पढ़ंदड़ मुसाफिर तालिबन को दुआ घुरायो अल्लाह उन जी दुआ न मोटाइंदो छो तो मुसाफिर तालिब मिठे मोहम्मद जा मेहमान है। हवालो ॾिनो त हिकिड़ो बीमार हो कराची हेॾे होॾे दवा दरमल शिफाई न मिले पोइ उन जो इहो बयान ॿुधो सो आयो हिकिड़े कहे पाड़े जे मदरसे में तालिब वेठा मुसाफ़िर उन्हनि खे कुझु ॾिनई वरितई ऐं दुआ घुराई दुआ जो घुराई त वई बीमारी छॾींदी उन ई महिल आन कबाना चाराना हफ़्ते में ख़ुशि थी वियो वियो उन डॉक्टरनि ॾे चेकअप कराइण त हुननि चयो तूं काथों दवा वरिती कहिड़ी अस्पताल हुई के काई अस्पताल न हुई रसूल जा महिमान क़ुरान पिया पढ़नि उन्हनि जो हथ खया त रब मुंहिंजी बीमारी टारे छॾी। दुनिया हले ही हिन सोने जे करे कुरान आहे तो दुनिया आहे। मासूम बच्चन के मारे मस्जिद पिया ठाहिनि इसराइल वारा कुरान पाक जा वर्क रोडन ते पिया घोटकीअ वारो तव्हां के सलाम आहे जो तव्हां मदरसन ऐं मस्जिदनि खे आबाद कयो आहे तव्हां दीन के हिन दफ़े त घोटकीअ खे 4 चंड लॻी आहे जेको तबलीगी इज्तिमा मिलियो छो मिलियो तव्हां खे इज्तिमा घोटकीअ खे मां रायवटी में हुयुमि त उते इहे मशवरा हलनि पिया इज्तिमा में हिन दफ़े घोटकीअ खे मिलंदो तव्हां ते अल्लाह जा अहसान वॾा आलिम हिते वॾियूं दरगाहूं हिते वॾा बुज़ुर्ग हिते रोड रस्तनि चौराहनि ते अल्लाह जे दीन जा मर्कज़ खुलियल पछाड़ीअ तबलीग वारनि बुज़ुर्गनि जा बि तव्हां वटि क़दम घुमिया हाणे ॾिसिजो उन ज़मीन जो नतीजो जिते तहजुद इशराक पढ़िया जमीन में भी उहा फसल वधीक ॾींदी जिते कुरान पढ़बो। वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना
آمن مرات فرعون اذ قالت رب ابن لي عندك بيتا في मां पहिरीं दुआ घुरी आहे त अल्लाह जी अॼु असां हिते गॾूं इहे जन्नत में बि गॾु